जे मथां कामयाबी हासिल कया, बरतरी हासिल कया, उन ते सॼी पाकिस्तान फुटबॉल जी क़यादत ऐं सॼे मुल्क में ऐलान कयो आहे त फौज सां पंहिंजी यकजहती। जीअं त पाकिस्तान खे तमामु वॾी फतह मिली आहे जेका भारत जारियत कई, उन जो असांजो बिलावल भुट्टो सरदारी साहब पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे जलसनि में भरपूर नमूने मोदीअ खे ललकारियो ऐं पाकिस्तान जो साथ ॾिनो ऐं जहिड़ी तरह इंटरनेशनल मीडिया ते बिलावल भुट्टो सरदारी साहब पाकिस्तान जो चिटो मौक़िफ़ रखियो ऐं पाक एयरफोर्स पाक आर्मी भरपूर नमूने इंडिया खे जवाब ॾेई पाकिस्तान जी जेका फतह हासिल कई आहे, इन में पाकिस्तान जो पूरी दुनिया में नालो रोशन थियो आहे। पाक फौज जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद। रैली कढी वई आहे ऐं पाक फौज एॾो सलेरायो जेको आहे पंहिंजो फौज वटकायो आहे इंडिया सां, जो इंडिया यादि कंदी त पाकिस्तान जी फौज कीअं जेको आहे अॻिते ॼाणंदी आहे। पाकिस्तान जिंदाबाद। अॼु असांजो तव्हां सम्झानो त ईद जो ॾींहुं आहे त पाकिस्तान फौज खे सलाम आहे त उन एतिरो ज़बरदस्त अटैक कयो इंडिया ते ऐं उन्हनि खे ॾेखारियुनि त असां हिकिड़ी मज़बूत क़ौम जी फ़ौज आहियूं ऐं असां तमामु फ़ख़ुरु महसूसु कयूं था। पाकिस्तान ज़िंदाबाद, पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फ़ौज ज़िंदाबाद। हिकु अहिड़ो कारनामो अंजाम ॾिनो आहे जंहिं पूरे पाकिस्तान खे फ़ख़ुरु आहे असांजी पाक आर्मी ते, जेका पाक आर्मी जंग विड़ी आहे सा तारीख़ में लिखी वेंदी। पाक फ़ौज ज़िंदाबाद, पाक आर्मी पाइंदाबाद।